श्री सुखमनी साहिब अष्टपदी सती पौड़ी टी। साध संग दुश्मन सब मीत, साधु के संग महापुनीत। साध संग किस स्यों नहीं बैर, साध के संग न बीगा पैर। साध के संग नाही को मंदा, साध संग जाने परमानंदा। साध के संग नाही हाँ ताप, साध के संग तजै सब आप। आपे जाने साध बड़ाई, नानक साध प्रभु बन आई। साध संग में दुश्मन ब मित्र थी पवे, साध संग में सत्संगी ॾाढो साफ़ थिए। साध संग में कैसा बि वेर कीन थिए, साध संग में सत्संगी उबतो पेर कीन खणे। साध संग में को बि किनो कीन थिए, साध संग में प्रभु परम आनंद जी पड़ूर पवे। साध संग में पाप विकार जो तप कीन थिए, साध संग में सत्संगी आपो या अहंकार सब त्याग करे। संतन जी महिमा एक प्रभु पाण ई ॼाणे, संतन ऐं प्रभुअ जी पाण में पकी बणत या दोस्ती आहे। मन प्रबोध 33 खां 36 ताईं। तज काया माया का तुमो, तन में मन में जप नाम। नूरी गोविंद गाए मनत, पूरन तुझा काम। राम नाम जो सिमरे सिमरे, सोई साचे मान। नूरी गोविंद गाए मना, सिमरे पाए पद निर्वाण। गंगा जमुना तीरथ स्नान, सब बिठा कर तू जान। नूरी गोविंद गाए मना बिन, सिमरन निफल तपस्या दान। दिस जग सारो आहे कठोर, कहन जो कोई नाय। नूरी गोविंद गाए मना, राम नाम आधारो जीवन आ। नूरी गोविंद गाए मना, राम नाम आधारो जीवन आ। हथ दे हथन में नेरन से निहार, हथ दे हथन में नेरन से निहार। पहजे कमल चरणन बुद्धे तू विहार, पहजे कमल चरणन बुद्धे तू विहार। हथ दे हथन में नेरन से निहार, हथ दे हथन में नेरन से निहार। तुझी याद प्यार लगी दिलड़ी सताए, तुझी याद प्यार लगी दिलड़ी सताए। मिलड़ दूरा हूँ दुख केर बताए, मिलड़ दूरा हूँ दुख
बचन प्राण प्राण की सब प्यातिश बचन हथ दे हथन में नेड़न से निहार हथ दे हथन में नेड़न से निहार वने दी है गुजरी अजे रात कारी वने दी है गुजरी अजे रात कारी मिलण लाए कया पे पल पल तैयारी मिलण लाए कया पे पल पल तैयारी हथम तो लाए सजना सिक सेज विछाई हथम तो लाए सजना सिक सेज विछाई सालन जी मेहनत अच्छी कर सजाई सालन जी मेहनत अच्छी कर सजाई अज रात अच तू पंहिंजो पाणी पिया अज रात अच तू पंहिंजो पाणी पिया उन्यायला अंजलि न उनखे तुमार उन्यायला अंजलि न उनखे तुमार हथ दे हथन में नेड़न से निहार हथ दे हथन में नेड़न से निहार पंहिंजे कमल चरणन मुखे तू विहार पंहिंजे कमल चरणन मुखे तू विहार हथ दे हथन में नेड़न से निहार हथ दे हथन में नेड़न से निहार हथ दे हथन में नेड़न से निहार कोई संत सुजान मिले हाय कोई
पल पे पुकार्या। भूख न लागे नींद न आवे, भूख न लागे नींद न आवे, चरण कमल दिल कड है पावे, चरण कमल दिल कड है पावे। कोई संत सुजान मिले, हाय कोई संत सुजान मिले। ऐसर त्यों आसीस द्यो, ऐसर त्यों आसीस द्यो, गम में मोहि जो रूहड़ो वियो, गम में मोहि जो रूहड़ो वियो। ऐसर त्यों आसीस द्यो, शालक बोली नेणन गोढ़ा, भेटा मोहि जी दिल जी माला। नूरी निमाणी आहे पल पल प्यासी, दम दम संतन दरजी दासी। कोई संत सुजान मिले, हाय कोई संत सुजान मिले। भाग मोरे आ खुले, भाग मोरे आ खुले। कोई संत सुजान मिले, हाय कोई संत सुजान मिले, हाय कोई संत सुजान मिले। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वेर भाव खां जो रहे सो परे, ऐं सभिनि जो मित्र, अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी, ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान, यतन में रतन जो रहे तो पके निश्चय वारो, मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। जिजे कीन कहीं खान कहीं खेज जारे, ऐं चिंता खुशी का न्यारो, हसद नाहि जंहिंखे न की क्रोध को, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो, फल जी इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। बिना हर्ष ऐं द्वेष त्यागे थो जो भलो ऐं बुरो, चिंता रहित जो न उमेदूं अॾे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो।
शत्रु मित्र ईमान अपमान छद गर्मी आई सुख दुख सबिन में समाभाव रखे छो रही राजी सबते निंदा स्तुति में सागी रीत हले छो धन नजर मिलकत बिना शांति को अस्थिर चित्त वारो सब्र में रहे जो सोई भक्त में जो प्यारो सब्र में रहे जो सोई भक्त में जो प्यारो अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो सोई भक्त में जो प्यारो अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो सोई भक्त में जो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थियो।
नूरी ग्रंथ पेज 501 इसरार। अखड़ियों तुहिंजियूं गुल अनार, नेण खणी निधर निहार। पुष्प चमन जा पशेमान थियनि था, तुंहिंजे सूंह करे चंड शर्मसार। सूंह ॾिसी तुंहिंजी सॼण साईं, ॻोढ़ा ॻारीनि थियूं नदियूं अपार। तेज तुंहिंजो त आहे तिखो, वहंदो वञे थो सगल संसार। बिजलियूं चिमकन बिरह में श्यामा, सूंह सचीअ जा सिरदार। मुल्कन में मशहूर आहीं, हिंद सिंध तुंहिंजी हुबकार। नित नओं तुंहिंजो इसरार, नूरी रोए ज़ारों ज़ार। The marvel. Beautiful like pomegranate flowers are your eyes. Pray, raise them and grant a glance to this forlorn one. Seeing your beauty, ashamed are the flowers of the garden, and abashed and humble becomes the moon. Seeing your beauty, O beloved Master, the rivers shed endless tears. Brilliant is your lustre, and it illumines the entire universe. O Prince of true beauty, separation from you strikes like bolts of lightning. O Shama, renowned you are in all the countries, and your fragrance pervades Hind and Sindh. Every day you manifest a new marvel, and I weep endlessly, says Nuri. दर्द तुंहिंजे दिल खे दिलबरा, दिल खे आ दीवानो कयो। दर्द तुंहिंजे दिल खे दिलबरा, दिल खे आ दीवानो कयो। तुंहिंजे सूरत तां सजण अल्लाह पाण बि परवानो कयो। दर्द तुंहिंजे दिल खे दिलबरा, दिल खे आ दीवानो कयो। तुंहिंजे प्यास में ऐ पियारल, ऐ सजण आंसू हवारा। ओ तुंहिंजे प्यास में ऐ पियारल, ऐ सजण आंसू हवारा। ही बाग ज़िंदगीअ जो, ही बाग मूं वीरानो कयो। दर्द तुंहिंजे दिल खे दिलबरा, दिल खे आ दीवानो कयो। तुंहिंजियूं मुहिबा मुरलियूं मिठड़ियूं, मुरलियूं मिठड़ियूं अंदर बुधी। तुंहिंजियूं मुहिबा मुरलियूं मिठड़ियूं,
मुंहिंजो हुस्नवारा मनणो मुंहिंजो मस्तान थियो दर्द तुंहिंजे दिल खे दिलबरा दिल खे आ दीवानो कयो नगर नगर में आवे उस्मा अखियुनि अंदर इंतज़ारी नगर नगर में आ फिर उस्मा अखियुनि अंदर इंतज़ारी गलिया गलिया में आ फिर उस्मा हाल मुंहिंजो वेगाणो थियो दर्द तुंहिंजे दिल खे दिलबरा दिल खे आ दीवानो कयो मेहर नूरी हाणे कर का मेहर नूरी हाणे कर का सजण मुते ऐ प्यारा मेहर नूरी हाणे कर का सजण मुते ऐ प्यारा दिस दर्द दिल में दर्द दिल में हाल मुंहिंजो फ़क़ीराणो थियो दर्द तुंहिंजे दिल खे दिलबरा दिल खे आ दीवानो कयो तुंहिंजी सूरत ता सजण अलाह पाण बि परवानो कयो तुंहिंजी सूरत ता सजण अलाह पाण बि परवानो कयो दर्द तुंहिंजे दिल खे दिलबरा दिल खे आ दीवानो कयो दर्द तुंहिंजे दिल खे दिलबरा दिल खे आ दीवानो कयो दिल खे आ दीवानो कयो दिल खे आ दीवानो कयो या साल गुज़री अन्या पी पुकारा या साल गुज़री अन्या पी पुकारा या साल गुज़री अन्या पी पुकारा तुंहिंजे अचण लाइ वर वर निहारिया तुंहिंजे अचण लाइ वर वर निहारिया
दादल दादल प्यारे दादल 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 प्यारे दादल दादल सुनी हाक तुझी तो वट आयो आया सुनी हाक तुझी तो वट आयो आया कमल चरण तुझा न पियो कुछ मचाया सुनी हाक तुझी तो वट आयो आया कमल चरण तुझा न पियो कुछ मचाया मोहे अपनी शरण में ले लो दादा अपनी शरण में ले लो मोहे अपनी शरण में ले लो दादा अपनी शरण में ले लो दादल दादल प्यारे दादल 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 प्यारे दादल दादल तुझा नेर निर्मल प्यो वर वर निहारिया आही रहमी दादा प्यो तोखे पुकारिया तुझा नेर निर्मल प्यो वर वर निहारिया आही रहमी दादा प्यो तोखे पुकारिया न ॾिस डो हमें जाहिन बेशुमार न ॾिस डो हमें जाहिन बेशुमार कंदे माप मूंखे सुणी प्यास पुकार कंदे माप मूंखे सुणी प्यास पुकार मोहे अपनी शरण में ले लो दादा अपनी शरण में ले लो मोहे अपनी शरण में ले लो दादा अपनी शरण में ले लो दे मेहर मिठा तू मोहब्बत मीह वसाए दे मेहर मिठा तू मोहब्बत मीह वसाए दिल दिल जे अंदर नई जोत जगाए दिल दिल जे अंदर नई जोत जगाए तू तारण हार मां बुडंदर बेरी तारण हार मां बुडंदर बेरी अंजलि पुकारे राखो लाज मेरी राखो लाज मेरी राखो राज मेरी अंजलि पुकारे लाखो लाज मेरी राखो लाज मेरी मोहे अपनी शरण में ले लो दादा अपनी शरण में ले लो मोहे अपनी शरण में ले लो दादा अपनी शरण में ले लो सुनी हाक तुझी तो पट आयो आया कमल चरण तुझा न पियो कुछ मचाया सुनी हाक तुझी तो वट आयो आया कमल चरण तुझा न पियो कुछ मचाया मोहे अपनी शरण में ले लो दादल अपनी शरण में ले लो मोहे अपनी शरण में ले लो दादा अपनी शरण में ले लो मोहे अपनी शरण में ले लो दादा मोहे अपनी शरण में ले लो दादा मोहे अपनी शरण में ले
हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा राम 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 दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, हरे कृष्णा राम 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 दादा श्याम। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते आसीस ॾिना थो। तव्हां सभिनि जे तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हां जे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिक नंढड़ी बालकी मूंखे मिली, उमिरि में बेशक नंढड़ी, सालनि में बेशक नंढड़ी, पर मूंखे छा चयईं? मूंखे चयईं सत्संग में हर रोज़ मां ईंदी आहियां, अची संतनि जी बाणी सुणंदी आहियां, अची संतनि जा वचन ॿुधंदी आहियां, पोइ वञी उन्हनि ते कुझु गौर कंदी आहियां, कुझु वीचार कंदी आहियां। हिक सिख्या जा सत्संग में असांखे वरी वरी मिले थी सा हीअ त ही मानिक जन्म दुर्लभ जन्म आहे। ही मानिक जन्म जो वझ असां मां हिक हिक खे मिलियो आहे, वरी वरी नथो मिले। सवलाईअ सां इहो वझ नथो मिले। अलाए कीअं ही वझ असांखे मिलियो आहे, अलाए कीअं असीं इंसानी चोले में हिते आया आहियूं। शल जंहिं कर्तव्य वास्ते असांखे इंसानी चोलो मिलियो, उहो कर्तव्य असीं पालन करियूं। इहा सिख्या सत्संग में असांखे वरी वरी मिले थी। सत्संग में असांखे वरी वरी यादगिरी ॾियारीनि था त असीं हिते आया आहियूं न फ़क़ति ख़ुशियूं करण वास्ते, न फ़क़ति इंद्रियुनि जो भोग कमाइण वास्ते, न फ़क़ति मज़ा माणण वास्ते। असीं त हिते आया आहियूं पंहिंजे प्रीतम पंहिंजे प्रभुअ, पंहिंजे सतगुर खे पाइण वास्ते। पोइ हीअ नंढड़ी बालकी मूंखे चवे थी मां ॾाढी कोशिशि कंदी आहियां त मां सांत में वेहां, सांत में वेही मां पंहिंजे अंदर में झाती पायां, सांत में वेही मां पंहिंजे अंदर जे ऊंधाईअ में घिरा। वरी वरी कोशिशि कंदी आहियां, पर ॾिसां थी त सांत में वेहां थी, उन वक़्तु पाण मन वधीक वधीक वञे पियो भिटकंदो, अजायूं सजायूं ॻाल्हियूं अची कठियूं थियनि थियूं। पोइ मां छा करियां, मां छा करियां? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असां मां केतिरनि जो इहो आज़मूदो आहे न। असीं पंहिंजे ॾींहं जो कमकार पूरो करे, पंहिंजा फर्ज़ पालन करे, कीअं न थोरो वक़्तु अची बचाए सत्संग में वेहूं था, ऐं पोइ को न को वक़्तु बचाए असीं पंहिंजे घरनि में सांत में वेहण जी कोशिशि करियूं था। पर जीअं सांत में वेहूं था, ॾिसूं था मन पाण वधीक पियो चकर हणे, वधीक पियो भिटके। असीं छा करियूं? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मन जो सुभाउ आहे भिटकण। जन्म जन्म में मन पे भिटकियो आहे। केतिरा न जन्म जिन मां असांखे लंघणो पियो आहे। In the seemingly endless adventure of existence,
असीं केतिरनि जन्मनि मां लंघिया आहियूं ऐं हिक हिक जन्म में मन पे भिटकियो आहे पे भिटकियो आहे। इहो भिटकंदड़ मन पाण सां खणी आया आहियूं। इन करे जंहिं वक़्तु असीं सांत में वेहूं था मन पंहिंजो भिटकणु शुरू करे थो। ही मन अजीब चीज आहे। गीता में अर्जुन पुछे थो न सवाल श्री कृष्ण खां, कृष्ण मुंहिंजा प्यारा मूंखे ॿुधाए ही मन उनखे वस रखी सघिजे थो? Is it possible to control the mind? For the mind is verily like a storm. मन तूफान वांगुर आहे कृष्ण। जॾहिं उथे थो ही तूफान उथे थो, इंसान खे सुख सुम्हणु नथो ॾे। जॾहिं तूफान उथे थो इन तूफान खे कीअं वस में रखिजे? तॾहिं श्री कृष्ण चवे थो अर्जुन मुंहिंजा प्यारा, बेशक मन तूफान वांगुरु आहे, पर इन तूफान खे बि वस में रखी सघिजे थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असीं त मामूली इंसान आहियूं, पर वॾा वॾा योगी, वॾा वॾा तपस्वी मन जे असर हेठि अचनि था। कीअं न, संदन केतिरे वक़्त जी तपस्या, केतिरे वक़्त जो योग अभ्यास सभु चट थी वञे थो, नष्ट थी वञे थो। हिकु अहिड़े तपस्वीअ बाबति ज़िक्र कयल आहे पुराणनि पुस्तकनि में। ईअं असांखे ॿुधायो वियो आहे त हिकु तपस्वी वञे थो, तपोवन में वञे थो, पंहिंजो आश्रम छॾे वञे थो, चवे थो मां वञी तपस्या कंदुसि, तपो शक्ति पंहिंजे अंदर में खोलींदुसि। वञे थो, केतिरा साल वञी तपस्या करे थो, केतिरा साल वञी तपस्या जी ज़िंदगी रहे थो। न 1 साल, न 2 साल, न 5 साल, न 10 साल। ईअं लिखियल आहे त ही तपस्वी 88,000 वर्ष तपस्या में गुज़ारे थो। तिन्हिनि में शायदि उमिरियूं वॾियूं हुयूं या तिन्हिनि में साल बिल्कुलु नंढा हुआ, ख़बर की न आहे। पर ईअं असांखे ॿुधायल आहे, ईअं पुराणे पुस्तक में ज़िक्र कयल आहे त 88,000 वर्ष साल ही तपस्या में गुज़ारे थो। पोइ हिकु ॾींहुं चवे थो हींअर जेकर मां मोटी पंहिंजे नगर में वञा, मोटी मां वञी पंहिंजे शहर में वञा, मोटी मां पंहिंजे आश्रम में वञा, तपोवन मां निकिरी अचे थो, नगर ॾे वञे थो, वाट ते आहे नदी, इहा नदी क्रॉस करणी पवे थी, नदीअ जे हुन पार वञणो आहे। कीअं वञे? ॾिसे थो हिकु ॿेड़ीअ वारो पंहिंजे कुटुंब जे भातियुनि सां मानी वेठो खाए, मंझंदि जी मानी। कमु कयो अथई, संदसि शरीर मां पघर पियो ॻरे, पघर जा फुरा पिया ॻरनि। कमु कयो अथई, पोढ़ियो कयो अथई, ऐं हींअर पंहिंजे कुटुंब जे भातियुनि सां गॾु वेठो मंझंदि जी मानी खाए, जंहिंखे तव्हीं लंच करे को थींदा आहियो। लंच वेठो खाए, ही तपस्वी अचे थो ऐं यकदमि हकल करे थो, ॿेड़ीअ वारा मूंखे जेकर यकदमि पंहिंजे ॿेड़ीअ में चाढ़े हुन पार वठी वञी। ॿेड़ीअ वारो हथ जोड़े थो, साईं बंदो हाज़ुर आहे, तव्हांजो ख़ादिम आहियां, सॼो ॾींहुं कमु कयो अथमि, हींअर थोरी रोटी वेठो खां, मूंखे जेकर 5 मिंट ॾियो, मां रोटी खाई उथां त तव्हांखे ॿेड़ीअ में चाढ़े हुन पार हली पहुचायां। तपस्वीअ खे कावड़ लॻे थी, ही केरु जो मूंखे चवे त तूं 5 मिंट तरस? ही केरु जो मुंहिंजो हुकुम मञण लाइ तयारु थी न आहे? तॾहिं कावड़ में भरिजी खेसि चवे थो त जेकॾहिं यकदमि मूंखे तूं नथो वठी हली, नदीअ जे हुन पार मूंखे यकदमि नथो पहुचाई, मां तोखे शराप हणंदुसि, तोखे मां श्राप ॾींदुसि। ॿेड़ीअ वारो खिले थो, पर संदसि भरिसां वेठी आहे संदसि बालकी, संदसि धीउ। ॾिसे थी, चवे थी तपस्वी जे श्राप हणंदो, ही तपस्वी जेकॾहिं श्राप ॾींदो मुंहिंजे पिता खे त असांजे सॼे आक नष्ट थी वेंदी, नास थी वेंदी।
इन करे उथे थी पंहिंजे पिता खे चवे थी, पूज्य पिता तव्हीं भले वेही रोटी खाओ, मां हिन महात्मा खे ॿेड़ीअ में विहारे वठी वञा थी, खेसि हुन पार पहुचाए थी अचां। बालकी ॿेड़ीअ में घिरे थी, संदसि पुठियां ई तपस्वी घिरे थो। तपस्वी हिक कुंड ते वेहे थो, बालकी ॿीअ कुंड ते वेहे थी, ऐं बालकी पंहिंजो वंझ खणी ऐं हलाए थी ॿेड़ीअ खे हलाए थी। तपस्वी परियां ॾिसे थो हिन बालकीअ खे। 88 वरिय हिन कंहिं स्त्रीअ जो मुंहुं की न ॾिठो। 88 वरियनि खां पोइ जो हिन छोकिरीअ जो मुंहुं ॾिसे थो। छोकिरी तमामु सुंदर, संदसि शरीर डौलाए थो, ऐं जीअं वंझ हलाए थी त वधीक ही शरीर उन में कशिश जी ताक़त अची वञे थी। जॾहिं न का छोकिरी, सुहिणी छोकिरी ॿाहूं हेठि मथे खणंदी आहे, या टंगूं हीअं हीअं कंदी आहे, या चेल खे हीअं हीअं कंदी आहे, त वीचारा मर्द ॻड़ी वेंदा अथव। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हीअ जॾहिं ॾिसे थी, ही योगी ॾिसे थो हिन छोकिरीअ खे, वधीक पाण खे रोके नथो सघे, सभु विसरी वञेसि थो त हेतिरा वरिय मां तपस्या करे आयो आहियां, हींअर मां कहिड़ी पंहिंजी हालति करे रहियो आहियां, खेसि कुझु बि सम्झ में नथो अचे। हिन बालकीअ खे चवे थो, बालकी मां तोखे ॾिसां थो, मूंखे अलाए छा थो थिए, मुंहिंजे अंदर में विकार उथे थो, ऐं इहो विकार मां पूरो करणु चाहियां थो। बालकी सम्झी वञे थी। छोकिरियुनि खे इंट्यूशन थींदो अथव, पोइ इंट्यूशन द्वारा हुननि खे परूर पइजी वेंदी आहे त अॻिले जे मन में कहिड़ा वीचार आहिनि। छोकिरी चवे थी खेसि, मुंहिंजा साईं, तव्हीं मुंहिंजे रूप खे न ॾिसजो, तव्हीं मुंहिंजे शरीर खे न ॾिसजो, शरीर डौलाए थो आहे, रूप सुंदर आहे, पर जंहिं मां तव्हांजे नज़दीक रो अची बीहां, मुंहिंजे मुख मां, मुंहिंजे शरीर मां तव्हांखे अहिड़ी मच्छीअ जी बांस किनी ईंदी जो तई शायदि टिप ॾेईसि, पाण खे बचाइण लाइ समुंड में टिप ॾेई वञ, एॾी मूं मां बांस पई अचेव। तॾहिं ही योगी चवे थो, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, 88 वरिय मूं तपस्या कई आहे, 88 वरियनि मां 88,000 वरिय मूं तपस्या कई आहे, इन्हनि 88,000 वरियनि मां 44,000 वरिय उन्हनि जो मां मेरिट, उन्हनि जो मां फल अर्पण कयां थो, जीअं तुंहिंजे सॼे शरीर में अजीब सुगंधियूं अची प्रगट थियनि। पाणीअ चुको खणी ही हणे थो, ऐं हणण सां अजब इसरार हिन छोकिरीअ जे मुख मां लेवेंडर जी सुगंध पई अचे, हिन जी अखियुनि मां जैस्मिन जी सुगंध पई अचे, हिन जे कननि मां ओपियम जी सुगंध पई अचे, हिन जे हिक हिक अंग मां, हिक हिक शरीर मां अजीब परफ्यूम्स अची पैदा थियनि था, जिन जो लिखियलु ईअं आहे पुस्तकनि में त जंहिं 4 मैल परे हिन जी सुगंध वञी पहुचे थी। हिन जो 44,000 वरियनि जी तपस्या ॾिनी, घटि में घटि 4 मैल त परे वेंदी। छोकिरी ॾिसे थी, जेका दुर्गंध हुई मंजस सां गुम थी वई आहे, अजीब सुगंध अची पैदा थी आहे। तॾहिं छोकिरी खेसि चवे थी, महात्मा जी तव्हां त ही अजब करे ॾेखारियो, तव्हांजी केॾी न कृपा, पर ॾिसो सूर्य देवता वेठो निहारे असां ॾे, सूर्य देवता वेठो निहारे, इन देवता जे हाज़ुरीअ में तव्हीं इहो कमु कीअं करे सघंदा? चए थो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ही योगी, ही तपस्वी चवे थो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, अञा 44,000 वरियनि जी तपो शक्ति मूंसां आहे, उन मां 22,000 वरियनि जी तपो शक्ति अर्पण करियां थो, ऐं फल ही घुरां थो त सिज जे चौगिर्द काड़ा ककर अची वञनि, मंझंदि जो वक़्तु आहे, ॾींहं ॾिठे जो वक़्तु, राति थी पवे, राति जहिड़ी ऊंदहि, पाणीअ चुको खणी उछलाए थो,
ऊंदहि पखिड़िजी वञे थी, कारा ककर अलाए किथां जी कथा अचनि था, सॼी ऊंदहि ऊंदहि थी वञे थी। अञाम छोकिरी खेसि चवे थी, महात्मा जी तव्हीं त करामत जा घर आहियो, तव्हीं त छा बि था करे सघो, पर वीचार करियो, जल जो देवता, चौगिर्द चौधार जल जो देवता वेठो निहारे, उन जे हाज़ुरीअ में तव्हीं कीअं इहो कमु करे सघंदा? चवे थो अञा बि 22,000 वरियनि जी तपो शक्ति मूंखे बचियल आहे, इहा 22,000 वरियनि जी तपो शक्ति मां अर्पण करियां थो ऐं फल ही घुरां थो त चौगिर्द चौधार सुकी सुकी थी वञे, वाड़ी वाड़ीअ जी पैदा थिए। लिखियल ईअं थिए थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ॾिसो मन कहिड़ी चीज आहे। मन जे असर हेठि अहिड़ा तपस्वी, अहिड़ा योगी जिन केॾी न तपस्या कई, केॾो न योग अभ्यास कयाऊं, पर खिन में नष्ट थी वञे। इन मन खां असांखे बचाइणो आहे मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। ऐं इन मन खां पाण खे बचाइण वास्ते असांखे जुदा जुदा मार्ग उन्हनि बाबति ॿुधायो वियो आहे। जॾहिं इंसान जे दिलि अंदरि प्यासो थिए थी, जीअं हिन बालकीअ जे दिलि अंदरि प्यासो थिए थी, हीअ बालकी मूंखे चवे थी, मुंहिंजे दिलि जे अंदरि इहा ई हिकु प्यास आहे त मानिक जनम जंहिं कर्तव्य वास्ते मूंखे मिलियो आहे, उहो कर्तव्य मां पूरो करियां। ईअं न थिए त मानिक देह मुंहिंजी किरी पवे ऐं उहो कर्तव्य मां न पूरो कयो हुजे, मां छा करियां, मां छा करियां? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, केतिरा ई मार्ग जे असांखे नेठि वठी हलनि था पंहिंजे प्रीतम, पंहिंजे प्रभुअ, पंहिंजे मालिक जे कमल चरणनि ॾे, केतिरा ई मार्ग। It is said that there are as many ways to God as there are the souls of men. जेतिरा जेतिरा जिज्ञासु हिक हिक खे पंहिंजे मार्ग तां हलणो पवे थो, पर इहे सभु मार्ग कठा कया अथनि। And they have been brought together into 3 categories. 3 ख़ास क़िस्म, तिन में इहे सभु मार्ग कठा थी सघनि था। पहिरियों क़िस्म आहे जंहिंखे कोठियो अथनि ज्ञान मार्ग, ॿियो क़िस्म आहे जंहिंखे कोठियो अथनि कर्म मार्ग, टियों क़िस्म आहे जंहिंखे कोठियो अथनि भक्ति मार्ग। ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ति मार्ग, इन्हनि टिनी मार्गनि जो ज़िक्र गीता में बि श्री कृष्ण पंहिंजे प्यारे अर्जुन सां करे थो न। अर्जुन, इहे 3 मार्ग अथई, इहे 3 मार्ग तोखे वठी हलंदा, प्रभुअ जे कमल चरणनि ॾे तोखे वठी हलंदा। इहे 3 मार्ग, जंहिं बि मार्ग तां तूं पंधु करणु चाहीं, तूं उन मार्ग तां पंधु कर। जुदा जुदा मार्ग आहिनि, छो? सबबु कहिड़ो? छो न हिकु ई मार्ग हुजे? छो त इंसान जुदा जुदा सुभावनि जा आहिनि, हिक हिक जो सुभाउ पंहिंजो। इन करे on the plane of manifestation there is so much of variety. Manifestation जे प्लेन ते केॾी न वैरायटी आहे। बेशक on the plane of the spirit there is unity, but on the plane of manifestation there is diversity. In all this diversity there is unity. इहे सभु मार्ग नेठि उन हिकु हंधि असांखे वठी हलनि था। ज्ञान मार्ग, ज्ञान मार्ग में जो पंधु करे, ज्ञान आहे परूर, सची परूर, जो ज्ञान मार्ग में पंधु करे, उनखे चयो वियो आहे, ऐं जिज्ञासु, तूं पंहिंजी जीवन हिन हिकु आदर्श में ॿध। ब्रह्म सत्यम जगत मिथ्या। ब्रह्म ई सत्य अथई, प्रभु ई सत्य अथई। ही ॿियो सभु कुझु जेकी ॾिसीं थो, जेकी छुहीं थो, जेकी ॿुधी थो, जेकी सिंघी थो, जंहिंजो सवादु वठी थो, सभु कुझु इहो सभु कूड़ अथई। इहो सभु अथई पाछा पाछा। पाछनि जे दुनिया में आहीं, इन्हनि पाछनि खे तूं सच करे वेठो आहीं, इन करे तूं पंहिंजे प्रभु, पंहिंजे प्रीतम खे नथो पाए सघीं। इन्हनि पाछनि खे तूं पाछा करे सम्झ ऐं फ़क़ति हिकु ब्रह्म खे सत्य करे मञ,
तूं हली पंहिंजे प्रीतम खे पाईंदे। ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जेकी बि थिए थो, एवरीथिंग दैट इज हैपनिंग अराउंड अस, एवरीथिंग दैट इज हैपनिंग टू अस, सभु मिथ्या अथव, सभु मिथ्या, सभु खेल अथव, बाज़ीगर जी बाज़ी अथव। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जो पाण खे इन आदृश्य में ट्रेन करे थो, उहो पंधु करे थो ज्ञान मार्ग तां। ज्ञान मार्ग तां जो हले थो, पहिरीं पहिरीं ॻाल्हि जा करे थो सा हीअ, पुछे थो पाण खां, ही माइक्रोफोन सत्य आहे, सचो आहे? न। ही स्टैंड सचो आहे? न। हीअ टिपाई सचो आहे? न। ही ग्लास सचो आहे? न। इनखे को थींदा आहिनि नेति नेति, नेति नेतीअ जो मार्ग। ही बि न, ही बि न, ही बि न, ही बि न। आफ्टर निगेटिंग एवरीथिंग, हीअ भित सचो आहे, हीअ तस्वीर सचो आहे? न। आफ्टर निगेटिंग एवरीथिंग, बाक़ी जेकी बचे थो, अची बचे थो ब्रह्म, उहो आहे सत्य। ब्रह्म सत्यम जगत मिथ्या। The way to it is the way of negating everything. नेति नेति। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पर इन मार्ग में हलणु ॾाढो ॾुखियो आहे। असीं जंहिं युग में रहूं था, असां वास्ते इन मार्ग में पंधु करणु ॾाढो ॾुखियो, ॾाढो मुश्किल। पंधु करियूं था, शीशो लॻे थो पेर में, रत वहे थो, उन वक़्तु चवनि त रत मिथ्या आहे ऐं सूर मिथ्या आहे ऐं हॾो भॼी पियो आहे, मिथ्या आहे। इन तां मूंखे यादगिरी अचे थी, असांजी प्यारी भेण लक्ष्मी गिदवानी कीअं न रोज़ रोज़ पाण खे छिके सत्संग में वठी ईंदी आहे। चवंदी आहे 24 कलाकनि में इहो ई हिकु कलाक आहे जो मूंखे कुझु ख़ुशी मिले थी, कुझु आनंद मां प्राप्त करियां थी। निहारींदी वेठी आहियां, सत्संग पूरो थिए वञा घर, वरी 23 कलाक निहारियां त कॾहिं थी उहा घड़ी अचे जॾहिं मां वरी सत्संग में ईंदसि। कल्ह धिको खाधाई ऐं इन करे बिस्तरे दाख़िल आहे, अॼु सत्संग में अची न सघी आहे। तव्हीं सभु खेसि कृपा करे पंहिंजनि प्रार्थनाउनि में यादि कंदा, खेसि शुभ भावनाऊं मोकिलींदा, वरी जल्द चाक थी अची सत्संग में असां सां शामिल थिए। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हीअं लक्ष्मीअ खां वञी पुछो त शरीर जो सूर आहे या न आहे। धिको खाए थो इंसान, हॾो भॼी पवे थो, उन वक़्तु चवे न, हॾो बि मिथ्या आहे, धिको बि मिथ्या आहे, सूर बि मिथ्या आहे। ॾाढो ॾुखियो आहे असां वास्ते, ॾाढो ॾुखियो आहे। ज्योतिअ खां पुछो, ज्योतिअ जी अखियुनि जी नज़र वञे पई घटि बि, पुछोसि त जोत जा घटिजे थी, उहा मिथ्या आहे या उहो सचो आहे? हिन लाइ उहो सचो आहे। पर जो हिन मार्ग में पंधु करणु चाहे, उनखे सभु कुझु मिथ्या करे सम्झणो आहे। ॾाढो ॾुखियो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजो हिते वक़्तु पूरो थिए थो, इन करे वधीक वक़्तु तव्हांखे न तरसायां। 3 मार्ग, पहिरियों आहे ज्ञान मार्ग, ॿियो आहे कर्म मार्ग, टियों आहे भक्ति मार्ग। वरी वरी तव्हां हिन हॉल में गुरुदेव साधू वासवानी जिन जा उपदेश ॿुधा, वरी वरी संदन इहा ई सिख्या त असां वास्ते सवलो मार्ग आहे भक्ति मार्ग। भक्ति मार्ग, भक्ति मार्ग जंहिंजो आवाज़ आहे ही हिकिड़ो, जे ही ते ही मां तुंहिंजी आहियां, जहिड़ो तहिड़ो मां तुंहिंजो आहियां। मुंहिंजा प्रभु, मुंहिंजा ॾोह गुनाह तूं न ॾिसजांइ, मूंखे पापनि सभिनि जी माफ़ी ॾिजांइ, मुंहिंजे ॿेड़े खे नेठि हुन पार पहुचाइजांइ। पर वधीक इन्हनि मार्गनि बाबति प्यारे प्रभु जी इच्छा हूंदी त ईंदड़ ॾींहनि में तव्हां सां ज़िक्र कंदुसि। पहिरियों मार्ग ज्ञान मार्ग। ज्ञान मार्ग जंहिंमें असांखे हिकु ई ॻाल्हि सम्झणी आहे,
ब्रह्म सत्यम जगत मिथ्या। आहे सची ॻाल्हि, आहे सची ॻाल्हि ऐं आहे ॾाढी सवली ॻाल्हि। सवल में सवली ॻाल्हि आहे ॿिए खे सम्झाइण, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या। ॾाढी सवली ॻाल्हि अथव। का बि ॻाल्हि थिए, लक्ष्मी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, तूं छो थी ख़्यालु करी। पर जॾहिं मां पाण इन आदर्श जी साखी पंहिंजे जीवन में ॾियां, तॾहिं चइजे त मूं इन राह में कुझु विख अॻिते अॻिते खईं आहे। ॾाढो मुश्किल आहे, उन वक़्तु विसरी थो वञे, ॾाढो मुश्किल आहे। नेति नेतीअ जो मार्ग घणो ई चवां त ही बि न, ही बि न, ही बि न। ब्रह्म हिकु ॿी चीज आहे। कुझु बि थिए थो घर में, ॾिसो का नंढी वॾी ॻाल्हि कीअं न सभु विसरी थो वञे, ध्यानु सॼो वञी उते थो पवे। इन करे इहो मार्ग असां मां केतिरनि वास्ते ॾाढो मुश्किल आहे। बाक़ी ॿ मार्ग ॿिया, कर्म मार्ग ऐं भक्ति मार्ग, उन्हनि जो वीचार ईंदड़ ॾींहंनि में असीं थोरो कुझु कंदासीं। पर इहो हिकु वीचार पंहिंजे दिलि अंदरि खणी वञूं त असीं जहिड़ा आहियूं प्रभु, असीं तुंहिंजा आहियूं, जहिड़ा आहियूं, जहिड़ा आहियूं असीं तुंहिंजा आहियूं। असीं पाण खे तुंहिंजे चरणनि में अर्पण करणु चाहियूं था। कर क़बूल कदमों में, कर क़बूल कदमों में, कर क़बूल कदमों में। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, दादल कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम प्रभु जी, मेरा नाम हो रहा है। प्रभु तेरी